अस्सलाम वालेकुम। महमद सिटी मिठुअर बाबा आला समूरी सारा जहानन जे रब अल्लाह लाया है। अल्लाह का सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंद क़ाइम रहंदड़ आहे। समूरी सारा जहानन जे रब अल्लाह लाया है। अल्लाह का सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंद क़ाइम रहंदड़ आहे। अल्लाह रोज़ी ॾिनी आहे, उन मां खाओ ऐं अल्लाह जो शुक्र करियो। जेकॾहिं ख़ासि संदसि बुज़ुर्गी करे संदसि बंदगी करे वठा। अल्लाह रोज़ी ॾिनी आहे, उन मां खाओ ऐं अल्लाह जो शुक्र करियो। जेकॾहिं ख़ासि संदसि बंदगी करे वठा। पोइ जेको ज़ुल्म ऐं हद लंघण खां सवाइ मजबूर लाचार कयो वञे त उन्हनि ते गुनाह न आहे। बेशक अल्लाह बख़्शणहार रहम कंदड़ आहे। समूरी सारा जहानन जे रब अल्लाह लाया आहे। उन खां सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंद क़ाइम रहंदड़ आहे। जेकॾहिं ख़ैर ख़ैरात ज़ाहिर में ॾींदा त इहा चङी ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं लिकाए ॾींदा ऐं मिसकीन खे ॾींदा त इहा ॻाल्हि चङी आहे। जेकॾहिं ख़ैर ख़ैरात ज़ाहिर ॾींदा त इहा चङी ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं लिकाए ॾींदा ऐं मिसकीन खे ॾींदा त इहा ॻाल्हि चङी आहे। तव्हां जा गुनाह मटाईंदो ऐं जेको कुझु तव्हां करे वठा अल्लाह हुन जी ख़बर रखंदड़ आहे। समूरी सारा जहानन जे रब अल्लाह लाया आहे। अल्लाह खां सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंद क़ाइम रहंदड़ आहे। ख़ैर ख़ैरात उन्हनि मिसकीननि ऐं मोहताजनि लाइ आहे जिन खे अल्लाह जे वाट में रोकियो वियो आहे। उहे ज़मीन ते सफ़र जी सघ नथा रखनि। ख़ैर ख़ैरात उन्हनि मिसकीननि ऐं मोहताजनि लाइ आहे जिन खे अल्लाह जे वाट में रोकियो वियो आहे। उहे ज़मीन ते सफ़र जी सघ नथा रखनि। संदन हीणी हालत खां अणॼाण माण्हू संदन बेनियाज़ी ऐं ॻुझी हालत सबबि खेनि शाहूकार भाईनि था। अल्लाह रहीम रब करीम खे मालूम आहे। समूरी सारा जहानन जे रब अल्लाह लाया आहे। अल्लाह खां सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंद क़ाइम रहंदड़ आहे। खेनि पेशानीअ ते सख़्तीअ जे असर सबबि सुञाणंदे खेनि पेशानीअ ते सख़्तीअ जे असर सबबि सुञाणंदे माण्हुनि खे लीलाए सुवाल नथा कनि। ऐं तव्हां जेको माल ख़र्च करियो था बेशक अल्लाह हुनखे ॼाणंदड़ आहे। समूरी सारा जहानन जे रब अल्लाह लाया आहे। उन खां सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंद क़ाइम रहंदड़ आहे। जेके माण्हू राति ऐं ॾींहं में ॻुझ ऐं ज़ाहिर में पंहिंजा माल ख़र्च कनि था। जेके माण्हू राति ऐं ॾींहं में ॻुझ ऐं ज़ाहिर में पंहिंजा माल ख़र्च कनि था तिन लाइ संदन रब वटि संदन अजुर आहे। समूरी सारा जहानन जे रब अल्लाह लाया आहे। अल्लाह खां सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंद क़ाइम रहंदड़ आहे।